शहरी इत्तेहाद जे सॾ ते तालका अस्पताल नसीराबाद जी इमारत जो अॾावती कमु सुस्त रफ़्तारी हलण ख़िलाफ़ ऐं टाउन कमेटी नसीराबाद में सफ़ाई कंदड़ अमले जे मुलाज़िमनि सां ईंदड़ ज़्यादतियुनि ख़िलाफ़ तालका प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कई वई आहे। बुख हड़ताल ते शहरियुनि समेत नंढनि ॿारनि ऐं औरतुनि पिणु शिरकत कई आहे। अचो खाइन मालूम करियूं त हुननि जो मुतालबो छा आहे। नसीराबाद के अरबाब रहीम जे दौर में अरबाब रहीम तालके जो दर्जो ॾेई वियो। उन टाइम खां वठी नसीराबाद जी तालके जी इमारत जी पीड़ जो पत्थर रखियो वियो। 8 सालनि में उहा इमारत मुकमल थी न सघी आहे, जंहिंजे करे असीं इंडस हाईवे ते वेठा आहियूं। रोज़ जा हादसा मामूल बणियल आहिनि। नंढड़ी गुज़ारिश कयूं था उन्हनि वसवारनि खां, वोट वठंदड़नि खां त महिरबानी करे तालका अस्पताल जो कमु जेको आहे उहो मुकमल करे। ऐं ॿियो मामिलो आहे त टाउन में हिते नसीराबाद में असां वटि 450 खां वधीक मुलाज़िम आहिनि, जॾहिं त कमु कंदड़ कुल 53-54 ॼणा आहिनि। बहितर इहो थींदो त उन्हनि मुलाज़िमनि खे पको करे हलाए वञे जेकी कमु बि कनि था। ॿी सूरत में शहरी इत्तेहाद जो जेको एहतजाज आहे उन वक़्त ताईं जारी रहंदो जेसीं ताईं बुनियादी मसइला हल न थींदा। तालका अस्पताल के जो 8-10 साल थी विया आहिनि, उन जो कमु रोलाड़े जो शिकार लॻो पियो आहे। असां हिन गवर्नमेंट खां इहा घुर था कयूं त हिन कम खे जेको आहे मुकमल कयो वञे। ॿी सूरत में असांजो इहो एहतजाज जो जेको आहे दाइरो अञा जेको आहे असां वसी कंदासीं। 10 साल तक़रीबन थी चुका आहिनि जंहिंजो कमु अञा ताईं मुकमल न थियो आहे। ऐं उन जो जेको असां ॾिसूं था त केॾी ॾुखियाई आहे असांजे आसपास ऐं नसीराबाद जी औरतुनि सां केॾा मसइला पेश अचनि था। राति जे टाइम में उन्हनि वटि हिकु लेडी डॉक्टर कान्हे का, उन सां गॾु उहा इमारत अॼु ताईं मुकमल न थी आहे। शहर सां वेदाना तालका अस्पताल जी इमारत हिमल बि जेको आहे सो ठही न सघी आहे। ख़बर न आहे ठेकेदार अलाए काॾे वियो, ठेकेदार केरु आहे। ऐं हेॾो शहर सॼो जेको आहे सो गंदगी जो ढेर लॻो पियो आहे। हेॾा मुलाज़िम आहिनि, ॿुधूं था त 450 मुलाज़िम टाउन कमेटी में कमु कंदड़ कुल आहिनि जेको आहे 50-60। गुज़िरियल 10 सालनि खां तालका अस्पताल जो कमु मुकमल न थियण ख़िलाफ़ ऐं टाउन कमेटी इंतज़ामिया पारां शहर में सफ़ाई सुथराई निज़ाम बहितर न करण ऐं सफ़ाई कंदड़ अमले सां ज़्यादतियुनि ख़िलाफ़ हीअ एहतजाजी बुख हड़ताल रोज़ जे बुनियाद ते जारी आहे। पर अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त हींअर ताईं को बि अवामी नुमाइंदो हिन बुख हड़ताली कैम्प ते अवाम जा अहंज मालूम करण लाइ न पहुतो आहे। जेसीं ताईं ही मुतालबा तस्लीम नथा थियनि, मसइला हल नथा थियनि, शहरी इत्तेहाद जो इहो ई चवणु आहे त असांजो एहतजाज जारी रहंदो। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, नसीराबाद।